नाज़रीन, घोटकी जी घेमड़ो थाणे जी पंजू मील पुलिस पिकट ते हथियारबंदनि जे हमले में 2 पुलिस अहलकार शहीद ऐं 1 ज़ख़्मी थी पियो। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त अहलकारनि जी शहादत जागीराणी बिरादरीअ जा ॾोहारी मारजण जो रद्द अमल आहे। सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह धारेजो जो चवणु आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ जदीद हथियार अचण जा नतीजा सुठा निकिरंदा। एसएसपी ऐं सूबाई वज़ीर आवाज़ टीवी सां वधीक छा ॻाल्हायो आहे, अचो तव्हांखे ॾेखारियूं। असांजी हिकिड़ी वॾी जिदोजहद आहे सिंध पुलिस जी, ऐं अगरि असां ॾिसूं त हिकिड़ी असांखे राति जी ऊंदाही नज़र अची रही आहे। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त हर ऊंदाही खां पोइ हिकिड़ी सुठी ख़बर ईंदी आहे, माना सिजु उभरंदो आहे। जेको आहे काफ़ी सालनि खां वठी तव्हांखे ख़बर हूंदी ॾोहारियुनि सां कंहिं माण्हू टैकल न कयो। पुलिस डिपार्टमेंट जे तरफ़ खां बि फस्ट टाइम जेको आहे पुलिस उन्हनि खे टैकल कयो आहे। जागराणी जेके ॾोहारी आहे उहे रिसेंटली मारिया विया, उन्हनि जी रिएक्शन में इहे कमु थियो आहे। ऐं हीउ हिकिड़ो बुज़दिलाना हमलो राति जे टाइम ते हुननि कयो ऐं उन में असांजा पुलिस जा जवान शहीद करे विया आहिनि। पुलिस जेको आहे उहो हमेशह तव्हां ऐं असां लाइ कुर्बानियूं ॾींदियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त अगरि पुलिस हिननि सां टैकल न कंदी त तव्हां ॾिठो त इहे ॾोहारी ॿाड़े ताईं आया, इन्हनि अची करे माण्हुनि खे तव्हां खणी करे उन सां ज़्यादतियूं कयूं, उन जा कंहिंजा हॾा भॻऊं, कंहिंजा उज़वा भॻऊं। अगरि हिननि खे टैकल न कयो वियो, अगरि हिननि जे ख़िलाफ़ु मुअसर ऐं असरातियूं कार्रवायूं जेके पुलिस करे रही आहे अगरि न कयूं त पोइ उहो ॾींहुं परे न हो जंहिं ॾींहुं असां शायदि मीरपुर माथेले में महफ़ूज़ न हुजऊं हा, घोटकी शहर में महफ़ूज़ न हुजऊं हा, असां रेती में महफ़ूज़ न हुजऊं हा, असां सखर में महफ़ूज़ न हुजऊं हा। पूरी सिंध ताईं इहे फैलिजी वञनि हा ऐं पंहिंजी हिकिड़ी स्टेट विदिन द स्टेट क़ाइमु कनि हा। पर तव्हां ॾिठो त रिसेंटली कश्मीर ज़िले अंदरि बि पुलिस जेको आहे उन्हनि खे टैकल कयो, उन्हनि बि कुर्बानियूं ॾिनियूं। ऐं हीअ जेके कुर्बानियूं आहिनि असांजो हौसला जेको आहे न कंदियूं। जेको ऑपरेशनल प्लान जेको काफ़ी महीननि खां वठी हली रहियो आहे, तोड़े को तव्हांखे लॻंदो हूंदो त शायदि उहो तमामु स्लो आहे ऐं उनजा एतिरा घणा नतीजा नथा अचनि, पर सालनि जो मर्ज़ु आहे। हिकिड़ो कैंसर वांगुरु जेको आहे अॻवा वधाए तवान सिंध खे विकिणे वई आहे। असांजी बदनामी जो सबबु थी रही आहे। तव्हां ॾिठो त ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू, पंजाब जा माण्हुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बहलाए फुसलाए करे इहे जागीरानी गैंग हुजनि या शरनि जूं कुझु गैंग्स हुजनि, उन्हनि सां रैंसम वरितो पियो। असांजी सिंध धरती जेका महिमान नवाज़ी तौरु मशहूरु हुई, उन्हनि जी बदनामी, उन्हनि जे हिकिड़े जेको सूंहं ई उन ते दाग़ आहिनि, इहे धाड़ेल जेका आहिनि। इंशाअल्लाह जो ख़ात्मो लाज़मी ईंदो हिकु ॾींहुं हिकु ॾींहुं। ऐं मां चीफ मिनिस्टर साहब जी इहा ई डायरेक्शन आहे त जेके शहीद थियनि था उन्हनि जे वरिसा सां असां गॾु आहियूं। ऐं यकीनन हिकिड़ो तमामु मुश्किल मरहलो आहे, ऑपरेशन थिए पियो ऐं इन खे अॻे बि चीफ मिनिस्टर साहब हिते आया ऐं हाणे बि जल्द हिते घोटकी डिस्ट्रिक्ट में ईंदा। ॾिसो थोरी सिचुएशन कॉम्प्लिकेटेड आहे, सिर्फ़ु ही घोटकी ज़िले जो प्रॉब्लम न आहे, हिते पंजाब बि आहे ऐं कश्मीर कंदकोट बि आहे, शिकारपुर बि आहे। जेकॾहिं घोटकी में ऑपरेशन थिए थो त इहे ॾोहारी पंजाब जी तरफ़ हलिया था वञनि। तव्हां ॾिठो हूंदो त चीफ मिनिस्टर साहब CM पंजाब सां बि मिलियो आहे, उते बि ऑपरेशन शुरू थियो आहे ऐं हिते बि थियो आहे। इंशाअल्लाह इन जा जल्द रिज़ल्ट सुठा ईंदा। पर तव्हां ॾिसो त अमेरिका जहिड़ा मुल्क जिते जदीद APCs आहिनि, उहे बि अफ़गानिस्तान में उन्हनि खे बि नुक़सानु पहुतो। इहे शयूं थींदियूं आहिनि। जेतिरा तव्हांखे पाण वटि जदीद असला हूंदा त उते मुखालिफ़ बि ओतिरो ई जदीद असलो आणे थो। त उन लाइ अगरि अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा त ज़रूरु सिंध हुकूमत को उन ते एक्शन खणे हा। ऐं सिंध हुकूमत जी कोशिशि आहे त हाणे ॾिसो जदीद असले लाइ त सिंध पुलिस खे तमामु घणा पैसा ॾिना आहिनि ऐं इंशाअल्लाह उहो असलो जल्द ईंदो ऐं इन जा रिज़ल्ट सुठा निकिरंदा। चूंडियल नुमाइंदा हर को ज़िम्मेदार आहे ऐं जेकॾहिं को इन्वॉल्व हूंदो त ज़रूरु उनखे हिते सिंध पुलिस आज़ादु आहे, उन ते एक्शन खणंदी। पर ईअं कोन्हे जे हिते को सिंध हुकूमत या सिंध हुकूमत जा चूंडियल नुमाइंदा या MPs MNAs ॾोह कराइनि था। इन जी तव्हां पाण ई गवाही ॾींदव त सिंध हुकूमत सिंसियर आहे। सिंध हुकूमत चाहे थी त हितां ॾोह ख़तमु थिए, क्राइम ख़तमु थिए ऐं उन लाइ ई ज़ाहिर आहे ही शहादतां तॾहिं थियनि थियूं जे सिंध हुकूमत कोशिशि करे थी उनखे ख़तमु करण लाइ। ऑपरेशन इन करे थी त जीअं ॾोह ऐं क्राइम हिते ख़तमु थिए।